ॻाल्हियूं आहिनि जेकी असीं पंहिंजे ॿारनि खे ॿुधायूं था त असीं हिते केतिरे वटि असां सिंध जॾहिं असीं सिंध ते ॻाल्हि उहो हिन सिंध जी ॻाल्हि नथा कयूं असीं टोटल ईअं न सिंधू वादीअ सिंध माना ॻाल्हि कयूं था ऐं उनखे हिन सॼे मामले खे न पस मंज़र में सम्झणु घुरिजे हिन मौजूदा नंढड़ी सिंध जे हवाले सां न त असीं चऊं था त सिंध जी तहज़ीब सिंधू तहज़ीब जंहिं वक़्तु शिकिल वक़्तु उनजी पहिरियां ॻोठाणियूं सकाफ़तूं माना इहो न हो त राति में को हिकिड़ा शहर अॼु जी आहे माण्हू निंड मां उथिया त सुबुह जो टिचुनि त बाबा रोड रस्ता आलिशान शहर जा ॿिया शहरी तहज़ीब त ईअं हिकु तकाई मरादो हुयो नंढा ॻोठ नंढियूं ॻोठाणी सकाफ़तूं उन्हनि मां हीअ तहज़ीब सुनी उन हंध ते पहुती जिते तव्हांजी हरापा मोहनजोदड़ो लोथल या इन क़िस्म जा वॾियूं शहरी आबादियूं त